साईं मां 18 लख जो रहण लाइ मकान वरितो हुयो, पर हाणे उहो मकान 7000 माहाना किराए ते ॾिनो आहे। हाणे उन मकान जे मथां ज़कात आहे या न? जेको मकान तव्हां पंहिंजी रिहाइश जे लाइ ख़रीद कयो था या जेकी ज़मीन पंहिंजी रिहाइश जे लाइ ख़रीद कयो था, शरीयत में उन जे मथां ज़कात न हूंदी आहे। जेकी बि शइ इंसान जे ज़ाती इस्तेमाल जी आहे, चाहे गाॾी हुजे, घर हुजे या पाइण जा कपिड़ा आहिनि, सवारी आहे, का बि शइ आहे जेकी इंसान जे इस्तेमाल जी आहे, उन शइ जे मथां ज़कात न हूंदी आहे। ऐं जेकी शइ इंसान कंहिं कारोबार जे लाइ मशीनरी ख़रीद कंदो आहे, उन सां प्रोडक्ट ठाहींदो आहे ऐं उन प्रोडक्ट खे अॻिते खपाईंदो आहे, त उन मशीन जे मथां ज़कात न हूंदी आहे। जेकी शइ अॻिते खपाईंदो आहे उन में ज़कात हूंदी आहे। त किराए ते जेको तव्हां मकान ॾिनो आहे, उन मकान ते ज़कात न आहे। बाक़ी जेको माहाना किरायो आहे, उन किराए जे मथां बि ज़कात न आहे। बाक़ी नफ़ली एतबार सां तव्हां जेकॾहिं सदको कुझु रक़म ॾियणु चाहियो त उहो ॾेई सघो था। फ़र्ज़ ज़कात उन किराए जे मथां न आहे। कंहिं बि घर जे मथां ज़कात तॾहिं थींदी आहे जॾहिं को घर या प्लाट तव्हां ख़रीद कंदा हो अॻिते खपाइण जे लाइ। तव्हांजो प्लाटिंग जो कमु आहे या तव्हांजो घर ख़रीद करे अॻिते खपाइण जो कारोबार आहे, घर ख़रीद कंदा हो पोइ मुनाफ़ो रखी करे अॻिते खपाईंदा हो, त अहिड़े घर या अहिड़े प्लाट जे मथां ज़कात थींदी। जेको घर तव्हां ज़ाती इस्तेमाल जे लाइ ख़रीद कयो आहे या किराए ते ॾियण जे लाइ ख़रीद कयो आहे, उन घर जे मथां ज़कात न आहे।